Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मुझा मुझा इन्हीं के गॾु खंघ थी आहे किथे कोरोना जो मसलो त न आहे मां मथे फोन थो कयां त पूरी टीम मोकिलनि जेका तव्हांजी कोरोना टेस्ट करे न न वॾा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे असां ठीकु कयूं पक मुंहिंजा जानबा सिपाही हो यस सर हाणे वञो साहब मूंखे ख़बर हुई न तव्हांखे जानवर ते एतिराज़ आहे तॾहिं तव्हांखे खंघ वठी पई थोरा ऐं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो यस सर अरे तोखे केरु सॾु कयो वॾा तो जो चयो ॿुधो मां सिर्फ़ु तव्हां ॿिन्ही खे ॿुधाईंदुसि ऐं तव्हां ॿिन्ही जे भरिसां त हिन ॿोड़े खे अखर अखर करे ॿुधायो ॿुधा दो पाड़ो कोन हरू भरू एतिरो ॻाल्हायो ॿुधल वॾा तूं ॿुधा हाणे पहिरियां हली असां कल्लू वारी ज़मीन ते थोरो पर भरो पोज़ीशन वठंदासीं उन खां पोइ जेकॾहिं वल्लू वारनि हमिलो कयो त कानून हरकत में ईंदो अंडरस्टैंड यस सर हा यस सर हाणे मुआरी ॻाल्हि तव्हां हिन ॿुधल खे सम्झाए मुंहिंजे पुठियां अचो अच्छा हाणे सम्झीसि अरे वनु सीधा फैर कर परे कर बंदूक है मुके गाजी शाह जे मेले ते वणो यार बाक़ी तोखे भाई बंदूक ॾेखारण लाइ खणी आयो आहियां हां अरे ये बंदूक का ॿारनि वारी चूसणी करे जो चुपी दे न न एड़ी गाला तो मुंह वटि पिस्टल आ को बिनाए घट के खां को बिनाए घट के खां सब चढ़ल हित चोट थई मश्करन जो टूट थई मश्करन जो मारो कर मां वणन जो फसनो तो फारो कदे पिस्तौल किथे आ ओ वॾा वो तो थाने ते छॾे आया हो खबरदार होशियार पे करा इंतजार लगातार बार-बार केर चुरण पुण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिश न करे तव्हां सब टिन तरफनि खां पुलिस जे घेरे में आयो वॾा टिन तरफनि खां न चईं तरफनि खां ए चवंदा हन ॻट ऐं फट ॿधो चङो आहे निभागा हिकिड़ो तरफ़ हुननि खे भॼण लाइ बता ॾियूं न वॾा भॼण लाइ छो अरे ॿुधल ॿोड़ा असांजे हथियारनि में हुननि जे हथियारनि में फ़र्क़ु आहे विच में हली न ॿधां कईसीं त मरंदासीं सुतली साहब केड़ो तरफ खाली आ एतिरी असां पुलिस काने का फोर्स पूरी सारी आ मता ॾखण तरफ भगायो सूतरी सूबेदार असां कोन भजंदासीं असां लाइ केतिरनि बंदनि ते कब्ज़ा कया आहिनि जेको करणो अथई कर उस्ताद असांजे भॼण में ई असांजी भलाई आहे उस्ताद सूतरी सूबेदार ॾखण पासो असांजे भॼण लाइ खाली छॾियो अथई वॾा हो त वञनि था भगा ढगा वरी किथे आया ढगा बड़े बोड़े सा बडांधो बचे था को बिनाए घट के खां को बिनाए घट के खां सब चढ़ल हित चोट थई मश्करन जो टूट थई मश्करन जो ये कंहिंखे बि न आहे छॾिणो सभिनी खे गिरफ़्तार करिणो आहे अचो मूंसां वॾा खुशाली लगे थो त भॼी विया ड्रिया केर वॾा असांजा हू अरे ॿुधल माठ कर जवाब तारनि जो पेर खुर ॻोल्हियूं ए जवाबदार असांजे साम्हूं भॼी विया असां कुझु बि न कयो पेर खुर खे वरी कहिड़ियूं हथकड़ियूं हणंदासीं ईसा खाली आहिनि किथां हुकुम कर साहब अरे हिन ॿोड़े जी वात में ॿनीअ मां को भितर खणी विझी छॾ आहे कननि खां ॿोड़ो बाक़ी ज़ुबान कैंची वांगुरु थी हलेसि वॾा नटियूं न चोपड़नि जा छा करिणो आहे नठियूं पहिरीं कब्ज़े में वठो ऐं चौंपल जेके आहिनि मेड़े छेड़े मुंहिंजे घर पहुचायो वॾा छो भाॼाई खे कमी था हिन कयो लठियूं ऐं चौंपल ॿई कब्ज़े में वठी थाणे ते पहुचायो मां सेठ धनू ॾे थो वञा उन खां सलाह मशवरो करिणो आहे त इन्हनि ॾोहारनि जो करिणो छा आहे ठीकु आहे ओके सर पुलिस पुलिस मारी दी बाबला पुठी कुटी दई मारी दई मां छो तो नचा साईं अच्छा अच्छा
लिटा छो कोन थो होशियार जे करा इंतजार लगातार बार बार केर चुरण पड़ो थड़ वेण खाइण पीअण सुम्हण जागण कुछ न करे जेके जिथे भी ठायो इधर भी ठाओ जो साहब सुन न कयो न त सड़ फाटी दो इमरजेंसी इमरजेंसी ठीक है वारो कर वांदो थी वट तो वठी दालू सिपाहियो फिलहाल मिठल के गोलियो अचो माई सच सच बुधा त मिठल काथे आ भाई मिठल किथे आ हिकड़े पुछो न वरी ॿियो छा जे लाइ थो पुछी भाई हिकड़ो सिपाही ॾह चक्कर पुछंदी ॿुधा मिठल किथे आ मिठल न मिठल त घर में कोन्हे को खटे जे हेठां मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मिठल को बिलो आहे छा जो खटे जे हेठां लिकंदो घर में ई कोन्हे मां चवां थी तव्हां अंदरि आयो कीअं तव्हांखे औरतुनि जे पर्दे जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे तव्हांखे वारंटी कोन्हे सिपाहियो ॿाहिरि हलो माई कज़ी ऐं चिलकणी चादरियूं पाइनि वरी पोइ मोटी थाजो पर हाणे छा जो असां पर्दो कयूं तव्हां त अंदरि अची वियो न पर मां तव्हांजो कोर्ट में केस कंदसि तव्हां चादर ऐं चार दीवारी जो तकदुस पामाल कयो आहे वॾा लॻे थो माई उर्दू ड्रामा ॾाढा थी ॾिसे सो बि औरतुनि वारा ड्रामो छा जो मां तव्हांजी कीचीअ में 24 कलाकनि जी फिल्म विझंदसि न उन फिल्म में जान छॾाए सघंदव न कीचीअ में खणी घुमी सघंदव तव्हां असांखे मारियो आहे टारियो कीअं टारियूं कैसे तमाम गरो मिठल आई वल्लो के थाने ते हलणो पवंदो तॾहिं मसालो हलु थींदो तव्हां वल्लू ऐं मिठल खे हथ त लाइ ॾेखारियो कहिड़ो थी अक्षर तव्हांजो कयां मां मोहतरमा कज़बानू साहिबा असां बाइज़त तरीक़े सां ॿाहिरि दर ते बीहूं था तव्हां मोहम्मद मिठल ऐं वली मोहम्मद खे ॿाहिरि मोकिलियो त असां उन्हनि खे थाणे ते वठी वञी इज़त सां मोच रहंदा सुतरी साहब कुझु न थींदी चिलकड़ी तूं मूंखे धक्का बि हण ऐं मुंहिंजा कपिड़ा बि पाड़ त मां हिननि ते केस कयां सुतरी साहब जेकॾहिं तूं ॿ टे मिंट बीही न मां मासी कज़ीम सब कसूर कढ ये मां कसूर कढंदी ये माई असां मां कसूर कढंदी ॻाल्हि खे सम्झ केस ॻिची में पवंदो जानवर सिपाहियो यस सर जान पास इहो ई लाल विकण जी कयो वल्लू ऐं मिठल खे ॿाहिरि ॻोल्हींदासीं ॿुधो त सही मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो जेकॾहिं 2-3 मिंट बीहे हा त छा ख़ुदा जी मार पवई आहे मुंहिंजे हथनि जी खारस वधाए छॾियईं पर हा हाणे मां पंहिंजे हथनि जी खारस हिन मिठूअ ते लाहींदसि हेॾे निकुर मिठू निकुर ॿाहिरि निकुर मां चवां थी निकुर खट जे छा दिलि की तंग थी वञे छा निकुर हेॾे ॿाहिरि निकुर तंग थी वञा मुठला थी अची वई न सुतली साहब कसी जे करके जानो पैर ही न झले सकियो भॼी वियो कसी मुंहिंजो ब्रेक था पहिरियों खॼी हो हाणे हल्को थी वियो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।